घोसपुर भरिसां हिकु महीनो अॻु में इंडस हाईवे ते ॻोठ मारक बयोवार इलाइक़े मां अणॼातल हथियारबंद सां अगवा थियल रूढ़ीवासी मज़दा क्लीनर पोरियत पीरबख्श शेख जी अमड़ ऐं संदसि पोटनि जो पाक किताब हथनि में खणी नापरकोट जे कचे जे धाड़ियलनि खे सुरका भरे क़ुर पाक जे सदके मूवी खे रिहा करण जी अपील कई आहे। वधीक वीडियो में छा मंज़र आहिनि अचो त ॾिसूं था। मां पेट पालिया मां काठम मुल्क में बोर्ड अचे रही आहे। अल्लाह जो नाम कहा, कुरान करीम जो नाम कहा, ओ इमामन जो नाम कहा, पंहिंजे बच्चन वारा इमाम कंदो मूंखे पंहिंजो बच्चो छॾाइजो। ओने कुरान खे मञो, मूं ग़रीब जो वाहर कयो, मिस्कीन जी वाहर कयो, मूं ग़रीब जी वाहर कयो। असांजो मुल्क ॿुधी आवाज़ पेट खाऊं बचा पायूं अब्बा। हिन ॼाणनि जे सदके रहम पवे सदको वञा मालिक तुंहिंजे नाम तूं कुराननि जी झोली झलिया थी। हिन कुराननि खे मञो, मां बीमार मूं में उहा वसत कान्हे अगा। ओ मां बच्चन जी कया जा मां पंहिंजी कया, मूंखे रब जे नाम तो इमामन जे सदके ओ मुंहिंजी मदद कयो, इमामन जे सदके।